नहीं या रसूल अल्लाह हाओ करे आशा के ज़ौजियत में कबूल कयो इन जो निकाह मां रब करीम तो सा अर्शे मुअल्ला ते पढ़ी छॾियो जंहिंजो निकाह रसूलुल्लाह सां खुदा दे मर्ज़ी सां हुजे खुदा पाक जो कसम आहे उन ज़ौजियत तां कुर्बान वञा उन अमड़ तां कुर्बान वञा उहा खुद फरमाए थी हाणे मौलवी ॿुधे قد ستر الله على النبي صلى الله عليه وسلم 70,000 حجابا لو كشفت واحدة لهتركت ما في السماوات والأرض अम्मा आशा सिद्दीका चवंदी आहे त मुंहिंजे घोट मुहम्मद करीम ते अल्लाह पाक 70,000 पर्दा ढकाया हा उन पर्दन में मुंहिंजो महबूब करीम ढकियल हो अगर 70,000 पर्दन मां हिकिड़ो पर्दो मुस्तफा पंहिंजे चेहरे तां हटाए हा त हुस्न जो ताब दुनिया बर्दाश्त करे कोन सघे हा लह तरकत मा फिस समावात वल अर्द हे ज़मीनूं हे आसमान हर शइ सड़ी वञे हा अल्लाह तो चए मूंखे दुनिया साड़णी कान्हे मुहम्मद जे कढ लॻाइणी आहे करीम पंहिंजे हबीब खे पर्दा ढकाया पर्दन में ढकाए मोकिलियई मुजादा 70,000 पर्दा अम्मड़ आशा थी चवे घणा पर्दा मदीन जा मुसलमान दिल खोले चओ घणा अञा खोले चओ 70,000 पर्दा घणा पर्दा 70,000 पर्दन मां हिकिड़ो खुले अञा बाक़ी हूंदा 69,999 अञा हूंदा 70,000 पर्दन मां हिकिड़ो पर्दो खुले त अञा घणा हूंदा 69,999 अञा हूंदा पर हिकिड़े पर्दे खुलण सां लह तरकत मा फिस समावात वल अर्द आसमान सड़ी वेंदा ज़मीन सड़ी वेंदियूं समुंड सड़ी वेंदा का शइ न बचंदी रसूलुल्लाह जो हुस्न ई ताब बर्दाश्त न कंदा रब चयो त मुंहिंजा महबूब तोखे ढके ढके मोकिलिया जे तुंहिंजो दीदार बि कनि तुंहिंजे सुन्नतुनि ते बि हलनि तोसां जन्नत में गॾु बि वञनि मुझा महबूब मूंखे जहान साड़णो कोन्हे मूंखे जहान खे हलाइणो आहे जहान खे आबाद रखणो आहे तोखे पर्दन में ढके थो मोकिलिया अल्लाह ताला फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला इहो त मां थोरो कयो थमाए जो रब करीम थो फरमाए तुंहिंजे जिन्स में नबी मोकिलियो थमाए अदा जेकॾहिं मुंहिंजो नबी असांजे जिन्स में न अचे हा केरु असांखे निकाह सेखारे हा केरु असांखे हलाल सेखारे हा केरु असांखे हराम सेखारे हा केरु असांखे साॼे हथ सां खाइण सेखारे हा केरु असांखे निमाज़ पढ़ी सेखारे हा अल्लाह चवंदो अक़ीमुस्सलात निमाज़ पढ़ो अलहम्द खां वन्नास ताईं क़ुरान में निमाज़ जी तरतीब कान्हे अल्लाह ताला के अर्ज़ कयो से मौला तू त चवी थो निमाज़ पढ़ो क़ुरान में त लिखी कान थी रब तो जे क़ुरान में लिखा या न लिखा हुकुम आहे निमाज़ पढ़ो कीअं पढ़ूं अल्लाह तो चवे जीअं मुंहिंजो मुहम्मद करीम पढ़े तीअं पढ़ो महबूब कननि ते हथ खणे या नियत थी वई महबूब बाहूं ॿधी बीहे यो महबूब जी सुन्नत थी वई हबीब क़याम फरमाए हो क़याम थियो महबूब रुकू फरमाए हो रुकू थियो महबूब सजदो करे हो सजदो थियो हबीब वेही रहे नबी पाक जी अतहियात जी कैफियत आहे अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजे महबूब जूं अदाऊं मुंहिंजी निमाज़ आहे मुस्तफा जूं अदाऊं छा चओ मुस्तफा जूं अदाऊं वेहण उथण मुंहिंजे हबीब जो सजदो करण इहा ख़ुदा जी निमाज़ आहे साईं ख़ुदि फरमाइनि था सल्लू कमा रअयतुमूनी निमाज़ ईअं पढ़ो जीअं मां मुहम्मद खे ॾिसंदा आहियो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मुझा दोस्तों अज़ीज़ो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक असांजे जिन्स में मोकिले थोरो पे सुभान अल्लाह मुला तो चवे थोरो मोरो कोने हुयो ई असां जहिड़ो अफ़सोस बेगुणा सिंधी में छा चइबो आहे बेगुणो बेगुणा यो गुण सोहणे जो याद कोन आयो जो महबूब तोखे दीदार करायो ऐं तुंहिंजो मान मर्तबो वधाई सुबह जो पंहिंजी सुहारी ॾिसंदो आहियां मुंहुं ॾिसंदो आहियां चवंदो आहियां सुभान अल्लाह ठाहां थो सुभान अल्लाह
ऐं तुंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो आहे अशरफुल मखलूक वलक़द करमना बनी आदम। तुंहिंजी इज़त कंहिंजे करे थी? चओ मुस्तफ़ा जे सदके। जंहिंजे करे तुंहिंजी इज़त, जंहिंजे करे माण्हू तुंहिंजा हथ चुमनि, जंहिंजे करे तोखे आलिम सगोरो सम्झनि, जंहिंजे करे तोखे मुसले ते बीहारनि, जंहिंजे करे तोखे मथे कुर्सी ते विहारनि, तूं वरी चवी त मूं जहिड़ो आहे। ईअं त न चओ, हीअं चवी हा जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी हुजत हो त पुनल साम्हूं कमीनीअ के ही असुल आरीअ जाम जे पल आऊं पेई हू जा पाइन पेरनि में तंहिं जुतीअ ना जेही हाणे विसारे वेही तन के चिन खे आऊं कीअं रहा। नबी साईं जहिड़ो तूं कीअं थींदे? सवाल ई नथो पैदा थिए। मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम खे ख़ुदा तबारक व तआला पर्दे में मोकिलियो आहे। मुंहिंजे हबीब करीम जी बशरीयत बि मुस्तफ़ा ते पर्दो आहे। चओ सुभान अल्लाह। असां नबी पाक अलैहिस्सलाम जे बशरीयत जो कॾहिं इनकार कयो आहे? बदीन में माशाअल्लाह उलमाए अहले सुन्नत हूंदा। बेशक माशाअल्लाह तव्हांजो बदीन त कंहिं हिसाब सां वॾो आलिमनि जो मर्कज़ थी रहियो आहे। अवांजे इलाइक़े जो मशहूर हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद सईद साहब गोपाम साहब वॾो आलिम हो। बदीन खे इहो बि शर्फ़ नसीब आहे जो सॼी सिंध जे वलीअनि जो सुल्तान तव्हांजे पाड़े में आहे। हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा। चओ न सुभान अल्लाह। इहो बदीन ज़िले खे फ़ख्र हासिल आहे। मुंहिंजा दोस्त हिन सरज़मीन तां हज़रत गौसल आलमीन गौस बहावल हक़ मुल्तानी ख़लीफ़नि खे हुकुम को तव्हां बि घोड़नि तां लहो। बुज़ुर्ग पंहिंजे पेरनि मुबारकनि मां जुती मुबारक लाथी। ख़लीफ़नि खे बि हुकुम को तव्हां बि जुती लाहियो। पाण प्यादल हलंदा 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 अॻिते वञी चढ़िया। मुरीदनि पुछो क़िबला न क़ब्रिस्तान आहे न मस्जिद आहे, छाजे करे तव्हां हिते जुती लाथी आहे? पहिरें प्यादा हलिया हो। अल्लाह जो वली गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था ओ दा तव्हांखे ख़बर कान्हे अॼु खां 250 साल बाद हिन सरज़मीन ते सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मा पैदा थींदो। उन्हीअ जे अदब जे करे मूं जुती लाथी आहे। शाह साहब चवंदो आहे भली जायूं मायरूं सजूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि वेचारनि त ओ जागा अजाया कया। त अर्ज़ पे कयुमि त अहले सुन्नत वल जमा जे कंहिं बि आलिम रसूलुल्लाह जे बशरीयत जो इनकार तव्हां बि न कयो। चओ इनकार ॾाढे जो इनकार। हिकिड़ी ॻाल्हि जो इनकार आहे। कहिड़ी? बशरीयत जो इनकार कोन्हे। असां जहिड़ो बशर चवण जो इनकार। छा जो इनकार आहे बाबा? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ। तक़वियतुल ईमान में लिखियो पियो आहे मौलवी इस्माइल दहलवी जेको अहले हदीसनि जो आलिम आहे, अहले हदीसनि जो ऐं देवबंदी बि उनखे मञीदा आहिनि। उन पंहिंजे तक़वियतुल ईमान में लिखियो आहे त बनी आदम के होने की वजह से अगर हमने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अपना भाई कह दिया तो कौन सा खिलाफे नस कह दिया। माना नबी करीम भी बनी आदम असी भी बनी आदम हो। बनी आदम हुजण जे करे असां नबी के पंहिंजो भाउ चयोसीं त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वियो। वध में वधि एतिरो चवंदासीं त हू वॾो भाउ आहे, असीं नंढा भाइर आहियूं। ओ बदीन जा मुसलमानो, मां तव्हां खां पुछां थो त रसूलुल्लाह असां जहिड़ो आहे या असांजो सरदार आहे? ज़ोर सां चओ, ज़ोर सां चओ। असां जहिड़ो त न आहे न साईं। फ़क़त बशरी दाहिस ओला सिरैकी ॿोली अलाए सम्झंदा ओलाड़ वारा अलाए कोन। फ़क़त बशरी दाहिस ओला जिवें क़ुरान ते चोला मतां अख विच पवई फुला
पटा पड़वाल क्या पुछ दई मुहम्मद मुस्तफा सोहने दी हकीकत हाल क्या पुछ दई। इथा ही अब्द सदवे दे उथा रब नाल मिलवे दे दिमागे को चक्कर दे दे ये उल्टी चाल क्या पुछ दई मुहम्मद मुस्तफा सोहने दी हकीकत हाल क्या पुछ दई। मुल्ला कलमो चो भरियो थी पिणे तो खां भलो आ चओ न ला इलाहा इल्लल्लाह अबो रसूलुल्लाह तो जड़ो कोने पिणे तो खां भलो आ भले ते भर न पाण जहिड़ो नबी पाण जहिड़े ते चोथो कलमो भरे पिणे ते भर न नबी ते कलमो न भर जेको रसूलुल्लाह के पाण जहिड़ो चवे खुदा जो कसम आ उन जो नबी करीम जे नबूवत ते ईमान कोन्हे को। मूंखे साबित करे ॾे कॾहिं सिद्दीक़ चयो हुजे कॾहिं हज़रत अमीर उमर चयो हुजे कॾहिं हज़रत उस्मान गनी चयो हुजे कॾहिं हज़रत अली मुर्तज़ा चयो हुजे पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी चयो हुजे कदे ख्वाजा मोहम्मद जमान वारी वारे चयो हुजे कदे अब्दुल लतीफ भेटाई घोट चयो हुजे कदे कलंदर शहबाज चयो हुजे कदे सिंध जे सरताज हजरत रोज़े घणी रहबर पीर से मोहम्मद राशिद चयो हुजे को साबित करे ॾेखारे कई भी अदब वारे कोन चयो आ जेका भी अदब वारी जमात आ सब चवंदी आ त मोहम्मद बेमिसाल आ। तवजो करो अकीदो असा जहिड़ो आ बेमिसाल आ जरा बुलंद आवाज़ असा जहिड़ो बेमिसाल खाईंदो हो पीअंदो हो ठीक आ शादियूं कंदो हो हाओ अब्बो हुयुसि हाओ अमड़ हुई हाओ पोसा जहिड़ो न आहे आओ त मां तोखे पुछी ॼां खुदा पाक जो कसम मुझे बाबे महबूब मोहम्मद करीम जे बाबे हजरत अब्दुल्लाह जी गाल चो सुभान अल्लाह ये अब्बे अम्मा जी गाल तो बुद्ध भला हजरत अब्दुल्लाह मक्के शरीफ में खुदा पाक जो कसम उन जड़ो दुनिया में जो हसीन हुयो ही कौन अल्लामा अब्दुल बाकी जुर्कानी अल्लामा अहमद कस्तलानी शारह बुखारी हजरत अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दहलवी इन बुजुर्गन पांजे पांजे किताबन में लिखियो आ त खुदा जो कसम हजरत अल्लाह जरी मक्के जे बाजार मां लगंदो हो त पोढ़ा जवान औरतूं मर्द नंढा वड्डा उथी भी ॾिसंदा त वाह जो जवान वञे थो एडो हसीन हो उनजे हुस्ने जमाल जी हद हुई जो दुनिया जूं अखियूं खॼी वेंदियूं हो बाजार वारा कारोबार फिटो करे छॾींदा हा नंढा दुकान बंदि करे ॾींदा हा जेसी ते हजरत अब्दुल्लाह ते नज़र पवंदी बीठा बीठा ॾिसंदा हा अहिड़ो सरापा हुस्नो जमाल हो जो हजरत अब्दुल्लाह जहिड़ो पूरे मक्के में हसीन हुयो ई कोन। अब कीमती सोन हमेशा के सुठी दबली में रखबो आ मोहम्मद अरबी जो नूर भी अल्लाह ताला एड़े में रखियो जेको सॼे जहान जे बाबन खां भलो बाबो तबकात इब्न साद मशहूर मुजादुद सीरत जो किताब आ पुराणो आ 3 सदी जो 3 सदी ही आहे 15वीं सदी 15 में 300 साल कट घणा बचा 1200 साल अगे जो बुजुर्ग आ फितने जे ज़माने खां अगे आ उन हिकिड़ो वाक़ियो लिखियो आ चवे तो हजरत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु मक्के जे शहर मां नौजवान आ गैर शादीशुदा अचे पियो माड़ीअ जे मथा कौमी सरदार जी न्याणी वेठी आ हजरत अब्दुल्लाह ते नज़र पई पंहिंजी बानी खे चई नौजवान खे सॾे हजरत अब्दुल्लाह मथे चढ़ी आयो छो त ॻोठ जी ॻाल्हि उहा औरत मुअज़्ज़ज़ खानदान जी ही क़ौमियत जी ही पंहिंजे पाड़े जी हुई सॾु थियो हला छो थी सॾे को कमकार हुजे जमल औरत साम्हूं आई त हजरत अब्दुल्लाह खे चई सोना अब्दुल्लाह तोखे ख़बर आहे त मां बाबे खे अकेली थी वियो आहियां बाबे के पुत्र भी कोने ऐं पूरे मक्के जो कौमी सरदार मुझो बाबो आ दुकान असांजा खूह असांजा बाग असांजा जमीनूं असांजूं बाजार असांजी पूरो मक्को असांजो कि हा मूंखे ख़बर आ कि तोखे इहा बि ख़बर आ त मुंहिंजी शादी कान्हे हज़रत अब्दुल्ला चयो हा मूंखे इहा बि ख़बर आ कि मूंखे तुंहिंजी बि ख़बर आ त तुंहिंजी बि शादी कान्हे कि ॻाल्हि कर मतिलब जी
कि मुसा शादी कर तो सॼो मको तुंहिंजे हवाले करे छॾियां। हज़रत अब्दुल्ला सोचो हेड़ो रिश्तो मिले थो जेकर शादी कयां, पर वरी फौरन दिल में ख्याल आयो त न मुंहिंजो बाइज़्ज़त बाबो वेठो आहे, उन्हीं खां पुछां। औरत खे चई मुंहिंजी दिल चवे थी मां शादी कंदुसि, पर मूंखे मोहलत ॾे, 2-3 ॾियारा मां बाबे खां हाव कराए अचां, पोइ तोसां शादी कंदुसि। हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि आयो, ओ बाबा मूंखे शादी कराए। हज़रत अब्दुल मुत्तलिब सही फरमायो, हाओ बाबा शादी कराया तो। बाबा कराई त तो, पर जेका मुझे पसंद जी आ उन सां शादी कराए। बाबा वा केड़ी औरत आ? ए फलाणे कौमी सरदार जी न्याणी आ, उन मूंखे सते दावत ॾिनी आ। हज़रत अब्दुल मुत्तलिब चए थो, न बाबा न, उन सां तुंहिंजी शादी कान थींदी। 4 ॾिहाड़ा अॻु में मूं तुंहिंजो रिश्तो तय करे छॾियो आ। बाबा कंहिंसां तय कयो थी? चई वहब जी न्याणी आ, उन जो नालो आ हज़रत आमिना। छा नालो? हज़रत आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा। उन सां मूं तुंहिंजो मंगणो बि लिखे छॾियो आ, रुगो रस्म पूरी करणी आ। इन क़ौमी सरदार जे धीउ सां शादी कान थींदी, तुंहिंजी थींदी त हज़रत आमिना सां थींदी। आख़िर मुहम्मद अरबी जो बाबो हो, इएं अॼोके पुट वांगुरु कोन चई बाबा नथो शादी कराई त चढ़ाए तो थंबे ते, फलाणी न ॾिनई त पोइ पिया तो वौणनि वारी दवा। अहिड़ा खोड़ केस पढ़ूं पिया। अल्लाह सेशल असांजे नौजवाननि खे हिदायत करे चओ आमीन। मुंहिंजा अदा ओ नौजवान, तुंहिंजा वालिदैन, तुंहिंजा कजा इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थी वी। हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ हज़रत अब्दुल मुत्तलिब सोचो त पुट आ, नौजवान आ, शादी शादी पियो चवे, हाणे देर न कया, जल्दी शादी कराया। हिकिड़े हफ़्ते जे अंदर शादी थी वई। अम्मा आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत अब्दुल्ला जे निकाह में अची वई। 4 रातियूं ॿियूं बि गुज़री वियूं। 4 रातनि गुज़रण खां बाद में हज़रत अब्दुल मुत्तलिब सॾे अब्दुल्ला के जो अब्दुल्ला के जी बाबा मुंहिंजी दिल ख़ुश आ, मुंहिंजो चवण कई, आमिना सां शादी कई, पर मके में जवान 3-3 4-4 शादियूं कंदा हर। जेकॾहिं हाणे तूं उन्ही औरत सां शादी करी त मुंहिंजी तोखे मोकला, मुंहिंजी बि दिल ख़ुशि, तूं बि वञी ख़ुशि कर। बाबा मोकला? बाबा हा भली वञ। हज़रत अब्दुल्ला हज़रत आमिना जे शादी खां 4थे ॾिहाड़े सिधो उन्ही माईअ जे दर ते पहुतो, कहिड़ो वॾी खटकाई। माई पुछो मन बिल